अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सर्दी सालिम न रहां, गर्मी थियां गुदाज़, अमन डिज अमान तूं साइल हणीअ साज़, रबाबीअ खे राज़, ख़ालिस ॾे ख़लील जो। भलारे भिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन था थी। दुनिया जी कुंड कुर्छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो, उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम, शाल क़बूल पवे। 12 जनवरी 2022 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम कुझु वर्क किताब मां साण करे अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि अवां जो मुर्कूं मेरियूं न थियनि, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो। दुनिया जी कुंड कुर्छ में जिते बि रहो, धरती लाइ, धरती वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब ताबीरनि सां लाऊं लहनि। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में अॼु अवां जी ख़िदमत में सभ खां पहिरियां पेश कंदासीं जग जहान जो ख़बरूं। जंहिं बाद किताब तारीख़ जा ॾींदड़ मां मौलाना उबैदुल्ला सिंधी जी हयाती जो अहवाल पिणु ओरींदासूं ऐं जग मशहूरु किताब सिंधु जूं सल्तनतूं जी 58 किस्त पिणु पेश कई वेंदी। सारीअ सब जमार पोरितन लाइ जा खोड़ींदड़ कामरेड जाम साकी जे किताब फ़तह आख़िर आवाम जी थींदी जी आख़िरी किस्त पिणु अवां जी ख़िदमत में पेश कंदासीं। सभ खां पहिरियां अवां जी ख़िदमत में पेश करियूं था ख़बरूं। टंडे जाम ऐं भरपासे में कचो शराब वापराइण सबबि 7 ॼणा हयाती वञाए वेठा। टंडे जाम में ॿियो भेरो वॾो सान्हो पेश आयो आहे। कचो शराब वापराइण सबबि 7 ॼणा हयाती वञाए वेठा, जॾहिं त फ़ौतनि जे अंग में इज़ाफ़े जो इम्कान आहे। टंडे जाम में कचो शराब वापराइण सबबि शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा 6 नौजवान ऐं हिकु खेसाना मोरीवासी नौजवान फ़ौत थी वियो, जॾहिं त कुझु माण्हुनि जी हैदराबाद सिविल अस्पताल में दाख़िल हुजण जा इतला पिणु आहिनि। कचो शराब वापराइण सबबि टंडोजाम शहर जे मुज़फ़राबाद कॉलोनी, करीमाबाद कॉलोनी, रशीद कॉलोनी ऐं CVDL कॉलोनी जा रहवासी 6 नौजवान थोरे वक़फ़े बाद फ़ौत थी विया। रशीद कॉलोनी जो हामिद क़ाइम ख़ानी, करीमाबाद कॉलोनी जो इरफान ख़ानज़ादो, रशीद कॉलोनी जो आरिफ राजपूत, CVDL कॉलोनी जो रहवासी नौजवान केवल, कमाल आमिर ऐं खेसाना मोरी वेझो जुमन सोलंगी नाले शख़्स बि ज़हरीली शराब वापराइण सबबि फ़ौत थियो। ॿिनि दोस्तनि समेत मुख़्तलिफ़ माण्हुनि कचो शराब ख़रीद करे वापरायो, जंहिं बाद संदन हालत पिणु ख़राब थी, जिन मां 2 ॼणनि खे टंडोजाम जी मक़ामी अस्पताल आणण खां पोइ सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त 2 खे सिधो हैदराबाद सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिन मां थोरे वक़फ़े बाद हिन वक़्त ताईं 7 ॼणनि जी फ़ौतगी जी तस्दीक थी चुकी आहे। जॾहिं त हिन हेॾे वॾे सान्हे खां पुलिस लातालुकी ज़ाहिर करे रही आहे। यादि रहे त कुझु साल अॻु कचो शराब वापराइण सबबि टंडोजाम थाणे जी हद में 22 ॼणा फ़ौत थिया हुआ। राहुकी थाणे जी हद में पिणु मुख़्तलिफ़ मौक़नि ते कचो शराब वापराईंदड़ अजल जो शिकार थींदा रहिया आहिनि। मोरे में 3 ॾींहं अॻु गुम थियल जस्कम अॻवान जगदेश कुमार जे नौजवान भाउ 28 सालनि जे कमलेश कुमार जो गटर नाले मां लाश मिलियो। वारसनि क़त्ल जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो आहे। मोरो पुलिस लाश खणाए अस्पताल पहुचायो, जितां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो, जॾहिं त वारसनि ख़दशो ज़ाहिर कयो आहे त असांजे नौजवान खे क़त्ल कयो वियो आहे। सीता रोड में शागिर्दियाणी जी मुबियाना ख़ुदकशी वारे मामले जो मुख्य जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार थी नाहे सघियो। पीपल्स मेडिकल कॉलेज नवाबशाह जी आख़िरी साल जी शागिर्दियाणी डॉक्टर असमत जमील जे मुबियाना आपघात वारे जो
सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस नोटिस वरितो हो। DIG हैदराबाद पीर मोहम्मद शाह ऐं SSP दादू डॉक्टर असमत जे वालिद सां मुलाक़ात करे ताज़ियत कई, जंहिं बाद DIG पीर मोहम्मद शाह फ़रियादी नादिर जमील खां वाक़े बाबति तफ़सील वरिता। नादिर जमील DIG ऐं SSP खे ॿुधायो त डॉक्टर असमत जमील यूनिवर्सिटी मां वापसी बाद काफ़ी ॾिनल हुई। घर पहुचण ते चुप हुई। असमत असांजे ख़ानदान जी पहिरीं न्याणी हुई जंहिंजी मेडिकल कॉलेज में दाख़िला थी हुई। उन मौक़े ते DIG वाक़े में इस्तेमालु थियल हथियार बाबति पुछण ते नादिर जमील ॿुधायो त हथियार पीउ जे नाले ते आहे। जवाबदारनि जे मुसलसिल धमकियुनि बाद असां हर वक़्तु ख़ौफ़ज़दा हूंदा हुआसीं, उन करे हथियार घर में लोड हूंदो हो। जंहिं बाद DIG हैदराबाद खे सकेलाई में बंदि कमरे में पुछा गाछा कई, जॾहिं त DIG ऐं SSP दादू डॉक्टर असमत जे घर वञी वाक़े वारी जॻह जो मुआइनो करे डॉक्टर असमत जी अमड़ खे मथे ते हथु रखी आथत ॾिनी। जंहिं बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे DIG चयो त पेश आयल वाक़ियो इंतिहाई अफ़सोसनाक आहे। पुछल हिकु सुवाल जे जवाब में हुन चयो त जाली निकाहनामे वारे केस में ॼाणायल जवाबदार गिरफ़्तार आहिनि, जॾहिं त मुख्य जवाबदार शमन सोलंकी पंहिंजी न्याणी सां गॾु पढ़ंदड़ डॉक्टराणी खे ब्लैकमेल करे उनजो जाली निकाहनामो ठहिराए उनखे ख़ौफ़ज़दा करे आबघात करण ते मजबूर कयो। जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ टीमूं जोड़ियूं आहिनि। तमामु जल्द खेसि गिरफ़्तार कयो वेंदो। ॿिए तरफ़ DIG हैदराबाद दादू पहुची SSP दादू सां गॾिजाणी कई। पुलिस ज़रियनि मूजिबि DIG हैदराबाद SSP दादू ते सख़्तु कावड़ जो इज़हार कयो ऐं पुलिस गफ़लत ते छंड पिणु पठी। जंहिं बाद DIG हैदराबाद पीर मोहम्मद शाह मुख्य जवाबदार जी ज़ाल ऐं मौलवी जा बयान पिणु रिकॉर्ड कया। हैदराबाद में पीरसन रक्षा ड्राइवर खे तशदुद करे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। पीरीटाबाद वारे इलाइक़े में झेड़े दौरान लठियूं हणी जवाबदारनि 63 वरनि जे बाबू आराई खे क़त्ल करे छॾियो। मक़तूल हैदराबाद में रक्षा हलाए गुज़र सफ़र कंदो हो, जॾहिं त जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। सुनी नोमानी ॿिनि जे मथां केस दाख़िल कयो वियो आहे। मलीर में औरत मुड़ुस खे अगवा कराए क़त्ल कराए छॾियो। 1.5 साल अॻु गुम ॼाणायल गुल मोहम्मद जी ज़ाल राबिया ऐं ॿिनि जवाबदारनि खे पकड़ियो वियो। मक़तूल जूं हॾियूं खुशाब ज़िले मां हथायूं जवाबदारनि ॾोह जो एतराफ़ करे वरितो। मोरे जो नौजवान पोरित कराची में घुटा ॾेई बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। मक़तूल नौजवान मेहराब ज़रदारी जो लाश घर आंदो वियो त कोहराम मची वियो। मक़तूल जे वालिद जो चवणु हो त मुंहिंजे पुट खे घुटा ॾेई बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे। कातिलनि खे फ़ौरी तौर ते गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट मिलिट्री डायरेक्टोरेट फार्मिस जी नेशनल पार्क जी 8000 एकड़ ज़मीन ते दावा गैर क़ानूनी करार ॾेई छॾी। चीफ जस्टिस अतहर मिनल्लाह इस्लामाबाद हाई कोर्ट में केस जी ॿुधणी कई। घरू सेक्रेटरी, बचाव वारो सेक्रेटरी ऐं चेयरमैन CDA पेश थिया। अदालत पंहिंजे हुकम में चयो त 8000 एकड़ ज़मीन जो नेशनल पार्क जो इलाइक़ो वफ़ाक़ी हुकूमत जी मिल्कियत सम्झो वञे। हाई कोर्ट हिदायत कई त समूरनि आर्मिड फोर्सिस खे दिफ़ा वारी वज़ारत कंट्रोल करे थी ऐं बचाव वारो सेक्रेटरी हिते मौजूदु आहे। अव्हां खे यकीनी बणाइणो आहे त का अहिड़ी शइ न थिए जो बाद में शर्मसारी थिए। चीफ जस्टिस अतहर मिनल्लाह चयो त आर्मिड फोर्सिस खे कंहिं बि सूरत में तकरारी न थियणु घुरिजे। हीअ आम मुफ़ाद में न आहे। पाकिस्तान नेवी हदूं औरांगे गाल्फ कोर्स ठाहियो, उहा ॻाल्हि मुनासिब न आहे। आर्मिड फोर्सिस ईअं कनि त अवाम जे नज़र में हीअ बहितर न आहे। अदालत जी ख़्वाहिश आहे त अवाम जी नज़र में आर्मिड फोर्सिस जी इज़त हुजे। अव्हां 3 फोर्सिस जे सेक्टर्स में बि समूरा क़ानून लागू थियनि था, उन्हनि ते छा अमल थी रहियो आहे? एयरफोर्स जेतिरियूं उॾामूं कयूं, छा उन लाइ CDA जी मंज़ूरी वरिती? थी सघे थो उन जा के सिक्योरिटी ख़दशा हुजनि। अदालत नेशनल पार्क जी 8000 एकड़ ज़मीन ते दावा खे गैर क़ानूनी करार ॾेई छॾियो। हैदराबाद जे कासिमाबाद वारे इलाइक़े में शीदी ॻोठ में रहंदड़ नौजवान मेहराण मीराणी खे गुज़िरियल राति 3 भेरो खंभियो वियो।
वारसन चवाणी खेसि टियों भेरो खंभियो वियो आहे। इन सिलसिले में गुम कयल नौजवान जे वारसन काल प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। उन मौक़े ते गुम कयल नौजवान मेहराण मीराणी जे भाइरनि शाहजहान मीराणी, नूर अहमद मीराणी, मुख़्तियार मीराणी ॿिनि इल्ज़ाम हंयो त गुज़िरियल राति देर सां एहलकारनि पारां घर मथां चढ़ाई करे मेहराण मीराणी खे खंभे गुम कयो वियो आहे, जंहिंजी हिन महिल ताईं का बि ख़बर न पइजी सघी आहे। कंहिं बि थाणे ते संदसि गिरफ़्तारी ज़ाहिर नाहे कई वई। हुन चयो त मेहराण मीराणी खे 2 भेरा अॻु बि खंभे गुम कयो वियो हो। जॾहिं त मेहराण मथां को बि ॾोह साबित नाहे थियो, हुन चयो त नसीम नगर पुलिस पोस्ट वटि वाक़िए जी रिपोर्ट दाख़िल कई आहे, पर पुलिस कुझु ॿुधाइण लाइ तयारु नाहे। मेहराण जो को बि ॾोह न आहे, हू सिर्फ़ु खंभे गुम कयल कारकुननि जी आज़ादी लाइ एहतिजाजनि में शरीक थींदो आहे। हुननि मुतालबो कयो त मेहराण मीराणी खे आज़ादु कयो वञे। जेकॾहिं हू कंहिं ॾोह में मुलविस आहे त खेसि अदालत में पेश कयो वञे। मीरपुर माथेले में भाण लाइ एहतिजाज कंदड़ आबादगारनि ते पुलिस कड़की पई। पुलिस आबादगारनि ते तशदुद कयो। जॾहिं त आबादगारनि DC ऑफिस वारो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुतासिर आबादगारनि जो चवणु हो त यूरिया भाण लाइ सख़्तु परेशान आहियूं। भाण वठण लाइ शहर अचूं था त पुलिस तशदुद करे थी। भाण जी हथरादो खोड़ करे आबादगारनि खे ॿिन्ही हथनि सां लुटियो पियो वञे। फसल तबाह कयो वियो आहे। मीरो ख़ान भरिसां ॻोठ जमाल ख़ान लिगारी में औरत सफ़िया खे घर अंदरि मुबैना तौरु घुटा ॾेई क़त्ल कयो वियो। इन सिलसिले में तालिब लिगारी जो चवणु हो त धीअ ते नाठी तशदुद कंदो हो। नाठी अली गुल भाइरनि सां गॾिजी मुंहिंजी न्याणी खे क़त्ल कयो आहे। बदीन में चङे मुड़ुस ते फायरिंग कई वई, जंहिंमें हिकु ॼणो क़त्ल थी वियो, जॾहिं त 3 ज़ख़्मी थी पिया। मेहराण चौक ते हथियारबंदनि शादी खाए मोटरसाइकिल ते ॻोठ वेंदड़ अब्दुल रहीम ते हमिलो कयो। फायरिंग में रहीम अबड़ो, ख़ुदारीनो अबड़ो, मुबीन मगसी ऐं शोरूम ते वेठल हिकु गिराहक हनीफ़ मलाह ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे इस्पताल आंदो वियो। ख़ुदारीनो अबड़ो खे नाज़ुक हालत में हैदराबाद नियो पियो वियो त हुन पसाह पूरा करे छॾिया। नाले वारे सियासतदान, अदीब, दानिश्वर ऐं सरवरी जमायत जे रूहानी पेशवा ऐं दरगाह हज़रत गौसुल हक़ मखदूम सरवर नूह जे 17 सिजादा नशीन मखदूम मोहम्मद ज़मा तालबल मौला जी 29वीं वरसी हाला में मल्हाई वई। वरसी जे मौक़े ते सरवरी तनज़ीम जे अॻवान मखदूम अहमद ज़मा मखदूम तालबल मौला जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़ी दुआ पिणु घुरी। 4 साल 8 महीना अॻु खंभे गुम कयल सरकारी मुलाज़िम मोहम्मद अयूब कांधड़ो अञा ताईं आज़ादु थी नाहे सघियो। संसद जी जलामड़ पंहिंजे पुट जे इंतज़ार में रुअंदे रुअंदे अखियुनि जो नूर वञाए छॾियो आहे, पर अञा ताईं अयूब मोटी नाहे आयो। अंजमन तरक़ी पसंद मुसनफ़ीन टंडो मोहम्मद ख़ान चैप्टर पारां सिंधी अदबी संगत, मेहराण अदबी सथ, मोहम्मद ख़ान गनी अदबी तनज़ीम ऐं मखमूर बज़्म अदब जे सहकार सां नाम्यारे शाइर, कालमनिगार, साफ़ी मरहूम मखमूर महरी जी सालगिरह ऐं सिंधी अदबी संगत शाख टंडे मोहम्मद ख़ान जे नवनि चूंडियल उहिदेदारनि जी मान में आजियाणे वारी तक़रीब सास ऑफिस सेवक सेंटर टंडे मोहम्मद ख़ान में थी गुज़री। तक़रीब जी सदारत नाम्यारे अदीब ऐं तारीख़दान अब्दुल जब्बार क़ासिम निज़ामाणी कई, जॾहिं त महिमान ख़ासि नाम्यारो लेखक मोर सागर हुयो। एज़ाज़ी महिमान सिंधी अदबी संगत टंडे मोहम्मद ख़ान जो ज़िले राब्ता सेक्रेटरी आज़म भट्टी, सिंधी अदबी संगत शाख टंडो मोहम्मद ख़ान जो सेक्रेटरी आगा जान आगा, सिंधी अदबी संगत टंडो मोहम्मद ख़ान जो अॻूणो ज़िले राब्ता सेक्रेटरी सारंग शाह, नुसरत मेमण, ज़ाहिदा भट्टी, अब्दुल करीम सूमरो हुआ। तक़रीब खे एजाज़ अली जसकाणी, मखमूर महरी जे फ़र्ज़ंद मोहम्मद अली महरी, निसार अहमद नाज़, डॉक्टर GM गुल, सीनियर साफ़ी जमील मेमण ऐं ॿियनि ख़िताब कंदे मखमूर महरी जे इल्मी अदबी ऐं साफ़ती किरदार ते रोशनी विधी। सिंधी अदबी संगत शाख टंडो मोहम्मद ख़ान जे नवनि चूंडियल उहिदेदारनि खे वाधायूं ॾिनियूं वियूं। मुक़ररनि सिंधी अदबी संगत टंडे मोहम्मद ख़ान जे शानदार इल्मी अदबी ऐं सक़ाफ़ती किरदार खे साराहियो। उनखां अॻु समूरनि महिमाननि खे अजरक उठाया विया। तक़रीब में नौजवान रागी जान मोहम्मद लिगारी,
विमल खेमचंद शर्मा, मुदसर बेहराणी ख़ूबसूरत कलाम झुंगारे तकरीब के 4 चंड लगाया। उन मौके ते नाम्यारे पब्लिशर ऐं लेखक मोर सागर सिंधी अदबी संगत लाइब्रेरी टंडे मोहम्मद ख़ान लाइ 100 किताबनि जो अतियो ऐं सीनियर साफ़ी जमील मेमण 1 अदद कंप्यूटर सेट अतीअ तौरु ॾियण जो ऐलान कयो। टंडे आदम में जसकम पारां साईं जीएम सैद जी सालगिरह मल्हाई वई। जसकम अॻवाननि आज़ाद कुंभर अलहदाद मरी शबीर कोरेजो ऐं इरशाद बिरोही केक काटियो। उन मौके ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त साईं जीएम सैद हमेशह सिंध जे हक़नि जी मालिकी जी ॻाल्हि कई आहे। उन करे ज़िंदगी जा 33 साल नज़रबंदी ऐं जेल में गुज़ारिया। साईं जो कयल ॻाल्हियूं अॼु सच साबित थी रहियूं आहिनि। सिंध मां निकिरंदड़ तेल ऐं गैस निकिरण बावजूदि धरती धणियुनि बदिरां धारियुनि खे भर्ती कयो पियो वञे। कढण भरिसां ॻोठ मीर अलाह बचायो टालपुर में बेदर्दी सां क़तल थियल नौजवान ग़ुलाम मोहम्मद उर्फ़ पोढो टालपुर जा 12 महीना गुज़रण बावजूदि कातिल गिरफ़्तार थी नाहिनि सघिया। मक़तूल जी माउ गुलज़ार टालपुर बदीन प्रेस क्लब अॻियां अलामती बुख हड़ताल कई। उन मौके ते नौजवान जी अमड़ चयो त मुंहिंजे पुट खे बेगुनाह क़तल कयो वियो आहे। जेकॾहिं मुंहिंजे पुट जा कातिल गिरफ़्तार न थिया त आउं पाण खे बाह ॾेई साड़े छॾींदसि। कोटड़ी में क़ौमी अवामी तहरीक ज़िले जामशोरे पारां ज़ाकिर गुरगेज़ जी मेज़बानी हेठि कारूंझर बचायो सिंध बचायो साइट कोटड़ी जा बुनियादी मसइला हल करियो जे उनवान हेठि क़ौमी कचहरी मुनक़िद कई वई। क़ौमी कचहरी के ख़िताब कंदे अब्दुल सत्तार लोहर, शबीर सांद, मक़सूद झतियाल, अयाज़ अली सांद, मुख्तियार लोहर, मोहम्मद उर्स रिंद, अली अहमद चांडियो, मुशरफ बलोच ऐं ॿिन चयो त म्यूनिसिपल ॿोल्हाड़ी जी अवाम जा समूरा बुनियादी हक़ हिते जे करप्ट माफ़ियाउनि फॿाया आहिनि। इहो ई सबबु आहे जो हिते जा सभु रोड रस्ता टुटियल आहिनि। हिन वक़्तु बि बरसाति जो पाणी रोडनि ते बीठल आहे, तंहिं करे माफ़िया जो उरूज आहे। सिंध में सूंहं जी अलामत बणियल कारूंझर जबल बि करप्ट माफ़ियाउनि हथां कोरजी रहियो आहे। 14 जनवरी ते बुनियादी सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ पोपट ॻोठ में भरपूर एहतजाज कयो वेंदो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहियासीं ख़बरूं। अव्हां ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं आऊं अव्हांजो मेज़बान आहियां हबीब लगारी। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में हाणे वर्क वरायूं था उन किताब जा जंहिंजो नालो आहे तारीख़ जा अॾींदड़। हीअ किताब सिंधी में तर्जुमो कयो आहे मोहम्मद बख़्श सूमरे। अॼु असीं हिन किताब मां अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं मौलाना उबैदुल्ला सिंधी जो तारुफ़। मौलाना उबैदुल्ला सिंधी खे हिंद ऐं सिंध में जदीद क़ौमी फ़िक्र जो बानी सम्झो वञे थो। हुन जदीद क़ौमी फ़िक्र जी बुनियाद ते हिंदुस्तान खे आज़ादी ॾियारण जे लाइ समूरी उमिरि पाण पतोड़ियो। हुन समूरे हिंदुस्तान में आज़ादी लाइ विढ़ंदड़ माण्हुनि जा जथा तयारु कया ऐं मुल्क खां ॿाहिरि वञी करे बि आज़ादी ऐं इनक़लाब जे लाइ सख़्तु जदोजहद कई। हुन ॿाहिरि वञी अंग्रेज़नि जे लाइ अहिड़ियूं ॾुखियूं हालतूं पैदा कयूं जो ॿी महाभारी लड़ाई जे मौक़े ते अंग्रेज़नि खे हिंदुस्तान छॾे वञण जो वाइदो करणो पियो। मौलाना उबैदुल्ला सिंधी गॾियल हिंदुस्तान में जंहिं इनक़लाबी तरीक़े क़ौमी ऐं तबक़ाती बुनियादनि ते हिंदुस्तान खे आज़ादी ॾियारण पए घुरी, अंग्रेज़नि संस इहो मक़सदु पूरो थियणु न ॾिनो ऐं पोइ मौलाना सिंधी मुल्क वापसि अची अवाम में उहो रूह फूकण जी कोशिशि कई त उहे दीन ऐं दुनिया जी गॾियल भलाई हासिलु करण लाइ क़ुर जे इख़लाक़ी ऐं क़ानूनी फ़िक्र ऐं यूरोप जे साइंसी तरक़ी खे मिलाए हिकु मिसाली मुआशिरो क़ाइमु करण जी कोशिशि कनि। मौलाना उबैदुल्ला सिंधी पंजाब जे देरा गाज़ी ख़ान ज़िले जे चियांवाली ॻोठ में सिख घराणे में 10 मार्च 1872 ईस्वी ते जनमु वरितो। हिन अबहम ॿार जॾहिं इल्म सां चाह रखियो त निढाप में ई खेसि हक़ ऐं सच जो रस्तो ॾिसण में आयो। जॾहिं पाण 10 दर्जे में पहुतो त खेसि इस्लामी किताब पढ़ण जो शौक़ु थियो। खेसि दीन इस्लाम बाबति जेको बि किताब मिलंदो हो सो पढ़ी वठंदो हो।
मौलाना उबैदुल्ला सिंधी जॾहिं मुस्लमान थियो त दीनी तालीम हासिल करण जे इरादे सां सिंध में पहुतो। हिते सभ खां पहिरियां ई संस मुलाक़ात भरचूंडे जे बुज़ुर्ग मौलाना हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ सां थी, जेको तंहिं ज़माने जे हाकारी आलमनि मां हिकु हो। उन्ही भलारे बुज़ुर्ग जॾहिं हिन नौजवान जे दीन लाइ जज़्बे खे ॾिठो, तॾहिं वॾे प्यार ऐं पाॿो मां खेसि चयाईं, ए उबैदुल्ला, तो इस्लाम वास्ते पंहिंजा अज़ीज़ छॾिया आहिनि। अॼु खां वठी आउं तोखे पंहिंजे पुटनि जहिड़ो दर्जो ॾियां थो। नौजवान उबैदुल्ला ते उन्हनि लफ़्ज़नि अहिड़ो त असरु कयो जो हुन पंहिंजे नाले पुठियां सिंधी लफ़्ज़ जो इज़ाफ़ो कयो। उन खां पोइ उबैदुल्ला सिंधी सॾाइण लॻो। ॻच अरसो भरचूंडे में रहण खां पोइ मौलाना उबैदुल्ला सिंधी वधीक तालीम जे लाइ देवबंद ऐं दहली जे मदरसनि में पढ़ियो। उते हिंदुस्तान जे हिकु वॾे इनकलाबी शेख अल हिंद जी शागिर्दी हासिलु थियसि। पाण 1899 में इल्मु हासिलु करण लाइ सिंध छॾी हुआईं ऐं 1891 में वरी मोटी आयो। उन वक़्तु अमरोट शरीफ़ सिंध जे अंदरि आज़ादी जी तहरीक ऐं दीनी तालीम जो मर्कज़ बणियल हो। उन करे पाण उते अची उसियो। मौलाना उबैदुल्ला सिंधी पंहिंजे वक़्त जो नामियारो आलिम ऐं इस्लाम जो सचो सिपाही बणिजी चुको हो। कुझु वक़्तु अमरोट में रहण खां पोइ मौलाना सिंधी अची ॻोठ पीर झंडे ज़िले हैदराबाद में दारुल इरशाद नाले हिकु मदरसो क़ाइमु कयो। 8-9 साल मौलाना सिंधी ईअं इनकलाबी इंसान पैदा कंदो रहियो। 1909 में मौलाना उबैदुल्ला सिंधी खे संस उस्ताद हज़रत शेखुल हिंद देवबंद घुराए वरितो ऐं खेसि चयो त हाणे आज़ादी जे लाइ इनकलाबी तहरीक शुरू करण जो वक़्तु अची वियो आहे। उते पंहिंजे उस्ताद जे साथ सां जमियतुल अल अंसार नाले हिकु जमायत क़ाइमु कयाईं, जंहिंजो पाण सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो। 1913 में दहली में हिकु इदारो पिणु क़ाइमु कयाईं। उन इदारे में दीनी आलमनि ऐं अंग्रेज़ी पढ़ियल शख़्सनि खे गॾे हिंदुस्तान में हिकु मज़बूत इनकलाब तयारु करे उतां तयारु थियल इनकलाबियुनि जे ज़रिए बाद में मुल्क जे माण्हुनि में सुजाॻी पैदा करण जो मक़सदु अॻियां रखियो। उन दौरान संस उस्ताद शेखुल हिंद खेसि हुकुम कयो त हूअ मुल्क खां ॿाहिरि निकिरी वञे ऐं ॿाहिरियुनि मुल्कनि जी मदद सां हिंदुस्तान खे तकड़ी आज़ादी वठी ॾियण लाइ कोशिशूं करे। उन वक़्तु काबिल दुनिया में सियासी तब्दीलियुनि ऐं भञ-डाह जो मर्कज़ बणियल हो। उन करे मौलाना सिंधी ओॾांहुं रवानो थियो। सभ खां पहिरियां हुन कोशिश वठी ॿाहिरि रहंदड़ मुल्की माण्हुनि जी हिकु जमायत ठहिराई, जंहिंजो पाण सदर मुक़ररु थियो। उनखां पोइ मौलाना सिंधी पंहिंजनि दोस्तनि सां गॾिजी हिकु जलावतन हुकूमत क़ाइमु कई। राजा महदर प्रताप उन जलावतन हुकूमत जो सदर ऐं मौलाना सिंधी वज़ीर आज़म मुक़ररु थियो। आज़ाद हिंद जलावतन हुकूमत जे क़ाइमु थियण खां पोइ मौलाना उबैदुल्ला सिंधी जो कमु कुझु हद ताईं सवलो थी पियो। हिकु तरफ़ दुनिया जे हक़ पसंद हुकूमतनि हिंदुस्तान जे मसइलनि तरफ़ ध्यानु ॾिनो, ॿिए तरफ़ वरी सिंध तोड़े हिंद जी आवाम जा हौसला बुलंद थियण लॻा। मौलाना उबैदुल्ला सिंधी ॿियो मुख्य कमु हीउ कयो जो जनूद रब्बानिया जे नाले सां हिकु फ़ौज जोड़ियाईं। हिन फ़ौज में सिंध मां मौलाना ताज महमूद अमरोटी, मौलवी मोहम्मद सादिक खॾे वारो, शेख अब्दुल रहीम हैदराबादी, अलामा असदुल्ला शाह टिखड़ाई ऐं ॿियनि खे ख़ासि उहिदा ॾिनाई। मौलाना सिंधी संस उस्ताद मौलाना महमूदुल हसन ऐं संदन साथियुनि जी इहा मर्ज़ी हुई त हिकु तरफ़ हिंदुस्तान अंदरि अंग्रेज़ सरकार ख़िलाफ़ु बग़ावतूं करायूं वञनि ऐं ॿिए तरफ़ ॿाहिरां तुर्की ऐं अफ़गानिस्तान खां हिंदुस्तान ते हमिलो करायो वञे। अहिड़ियुनि हालतुनि में अंग्रेज़ सरकार मजबूर थी पवंदी ऐं मुल्क मां तड़िजी वेंदी। उन सिलसिले में मौलाना उबैदुल्ला सिंधी ऐं संस ॿियनि साथियुनि रूस, तुर्की ऐं जर्मनी जे हुकूमतनि सां राबितो कयो, पर जीअं त पहिरीं महाभारी लड़ाई में तुर्की खे शिकस्त आई हुई, उन करे उहा ॻाल्हि ॾुखी थी पई त तुर्की हिंदुस्तान ते हमिलो करे। काबिल मां वक़्त बे वक़्तु पंहिंजे हिंदुस्तानी साथियुनि खे पंहिंजे मनसूबनि खां वाक़ुफ़ु कराइण लाइ पाण ऐं हिकु माण्हू तयारु कयो हुआईं, जेको अफ़गानिस्तान मां रेशमी रुमाल खणी हिंदुस्तान वेंदो हो। मौलाना सिंधी उन्हनि रुमालनि ते पंहिंजो पैगाम उणाए छॾींदो हो। संस माण्हू वास्तेदार धुर ताईं उहे ख़ासि रुमाल पहुचाईंदो हो। जॾहिं मौलाना उबैदुल्ला सिंधी हिंदुस्तान ते हमले करण लाइ नक्शा तयारु कया ऐं सिंध तोड़े हिंद में बग़ावत जा मर्कज़ मुक़ररु कया, तॾहिं हमले ऐं बग़ावत जी हिकिड़ी तारीख़ मुक़ररु करे उन खे रेशमी रुमाल ते उणाए हिंदुस्तान में पंहिंजे साथियुनि ॾांहुं ॾियारे मोकिलियाईं।
उन रेशमी रुमालनि जे करे उन तहरीक जो नालो ई रेशमी रुमाल तहरीक पइजी वियो। उहो माण्हू जेको ख़ासि रुमाल खणी अची रहियो हो, सो जॾहिं पंजाब में पहुतो तॾहिं हुकूमत खे कंहिं मुख़बरी कई। राज़ फाश थी वञण खां पोइ मौलाना उबैदुल्ला सिंधी जा समूरा हिंदुस्तानी साथी गिरफ़्तार थी विया। मौलाना उबैदुल्ला सिंधी काबल में 7 साल रहण खां पोइ रूस वञण जो फ़ैसिलो कयो। पाण रूस मुल्क जी चूंड उन करे कयाई जो 1917 उन मुल्क में नएं कामयाब इनकलाब जो तजर्बो कयो वियो हो। रूस में मौलाना सिंधी जे स्टालिन सां तफ़सीली मुलाक़ात थी ऐं लेनिन जे बीमार हुजण जे करे मौलाना जी साणस मुलाक़ात न थी सघी। मौलाना सिंधी स्टालिन खे इनकलाबी अमल दौरान पंहिंजे रवैयनि ऐं तरीक़ेकार में लचक रखण ते भरपूर बहस कयो, जंहिंजो तफ़सील संस जलावतनी जे हिकु साथी ज़फ़र हसन ऐबक पंहिंजी डायरी में कयो आहे। रूस में रहण दौरान संस ॾेठ वेठ तुर्की जे सफ़ीर सां थी। उन जी मदद सां हुन तुर्की जे दौरे जी इजाज़त वरिती। तुर्की में बि मौलाना उबैदुल्ला सिंधी जी मानाइती नमूने सां अजिया कई वई। हुनखे उतां जी क़ौम जे अबे कमाल अता तरक सां मिलण ऐं ख़्यालनि जी ॾे वठि करण जो बि मौक़ो मिलियो। रूस जी भेंट में मौलाना उबैदुल्ला सिंधी तुर्की में घणो वक़्तु गुज़ारियो ऐं भरिया 3 साल उते रहियो। पाण तुर्की में सरू राजा पार्टी जो बुनियादु विझी हिंदुस्तान जे लाइ घण क़ौमी वतन जो मंशूर जारी कयो, जेको हिंदुस्तान जे लाइ क़ौमी ऐं तिब्क़ाती बुनियादनि ते पहिरियों आइनी ख़ाको हो। तंहिं ज़माने में दुनिया जूं साम्राजी क़ुवतूं मिली जुली मुसलमाननि खे सताए रहियूं हुयूं। इस्लामी दुनिया जो हाल ॾिसी दुनिया जा मुसलमान मजबूर थिया त हूअ हिकु हंधि गॾु थियनि ऐं पंहिंजे मसइलनि जो हल तलाश कनि। आख़िरकार 1926 में दुनिया जे मुसलमाननि जे हिकु मेड़ थियण जो फ़ैसिलो थियो, जंहिंमें शरीक थियण लाइ मौलाना उबैदुल्ला सिंधी तुर्की मां मके शरीफ़ ॾे रवानो थियो। मके शरीफ़ में मौलाना उबैदुल्ला सिंधी भरिया 12 साल इस्लाम जे इनकलाबी पैगाम जी तबलीग कई ऐं तालीम ॾिनी। सिंध, हिंद, इंडोनेशिया, ताशकंद ऐं ॿी इस्लामी दुनिया जे केतिरनि आलमनि वञी खांइसि तालीम पिराई। आख़िरकार मौलाना उबैदुल्ला सिंधी 24 सालनि जी जलावतनी बाद 4 मार्च 1929 ते पंहिंजी मिठड़ी सिंध में क़दम रखियो। हिन बुज़ुर्ग इंसान वक़्तु वञाइण खां सवाइ डिसंबर 1939 में जमना नरीदा सिंध सागर पार्टी ठाहिण जो ऐलान कयो ऐं क़ौम खे ही पैगाम ॾिनो त हिंदुस्तान हिकु वाहिद मुल्क न सम्झो वञे, पर जीअं यूरोप घणनि ख़ुदि मुख़्तियारी क़ौमुनि में विरहायल आहे, तीअं हिंदुस्तान बि घण क़ौमी मुल्क आहे। मुल्क खे पंहिंजी ज़ुबान आहे। हिंदुस्तान खे हिकु मुल्क तौरु आज़ादी न ॾिनी वञे, पर हर हिकु ॿोली ऐं सक़ाफ़त जी वहदत खे अलॻि अलॻि आज़ादी ॾिनी वञे। मौलाना उबैदुल्ला सिंधी हिते अचण खां पोइ हितां जे नौजवाननि खे पंहिंजी तहरीक जो मर्कज़ बणायो। हुन अप्रैल 1944 में हैदराबाद में जमीयत तुलबा सिंध ठाही। उन मौक़े ते पके किले हैदराबाद में सिंध जे शागिर्दनि खे कयल पंहिंजे तारीख़ी ख़िताब में खेनि चयाई त हिन मौक़े ते अव्हां शागिर्दनि खे ॿुधाईंदुसि त अव्हां अंग्रेज़ी पढ़ो, मग़रबी साइंस जो मुतालियो कयो, इल्म ऐं ॼाण हासिलु कयो त जीअं उन इनकलाब खे सम्झी सघो जेको समूरे यूरोप खे पंहिंजी लपेट में आणे चुको आहे। तव्हां हिंदुस्तान में उन इनकलाब लाइ तयारु रहो। उन मौक़े ते वधीक तक़रीर कंदे चयो हुआईं त असां सिंध खे हिकु मुस्तक़िल मुल्क सम्झूं था ऐं उन सिलसिले में को बि मज़हबी सुवाल पैदा थियण न ॾींदासीं। हिंदुस्तान जे ॿियनि मुल्कनि सां उन जी कन्फेडरेशन ज़रिए तालुक़ रखंदासीं। सिंध जी क़ौमी सरकारी ॿोली सिंधी हूंदी। सख़्तु जदोजहद ऐं महिनत जे करे आख़िरकार संस तबियत नाचाक रहण लॻी। अहिड़ियुनि हालतुनि में हुन सिंध जो तफ़सीली दौरो करे सिंधियुनि खे बेदार थियण ऐं ज़माने जे ईंदड़ हालतुनि सां मुंहुं ॾियण जा हीला हलाया, पर मौत खेसि वधीक मोहलत न ॾिनी ऐं 22 अगस्त 1944 ते वफ़ात कयाईं। मौलाना उबैदुल्ला सिंधी जीअं सॼी उमिरि अमली जदोजहद करे हिंदुस्तान जी हेॾे सारे इंसानी सोसाइटी खे ग़ुलामी खां निजात ॾियारण लाइ पाण पतोड़ींदो रहियो, तीअं इल्मी तरह बि क़ुर जी तफ़सीर ऐं इनकलाबी तहरीरनि ज़रिए उन जदोजहद खे दाइमी हैसियत ॾियण लाइ वॾा जतन कया। संस अमली जदोजहद ऐं इल्मी काविशूं समूरे गॾियल हिंदुस्तान जे इनकलाबियनि ऐं आलमनि लाइ मुंड खां वठी वॾी विथ रहियूं आहिनि ऐं ईंदड़ केतिरे अरसे ताईं उन्हनि जे हौसले ऐं जज़्बे खे गरमाईंदियूं रहंदियूं। हीअ असीं वर्क वराए रहियासीं किताब तारीख़ जा अरींदड़ जा ऐं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मौलाना उबैदुल्ला सिंधी जो तारुफ़।
ही किताब जेको सिंधी का एकेडमी पारां छपराए पधरो कयो वियो आहे, उन जो सिंधी तर्जुमो कयो आहे मोहम्मद बख्श सूमरे। अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं आउं जो मेज़बान आहियां हबीब लगारी। अमी ॼाणो था त दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जुमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि, जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ु उथारियो वेंदो आहे। असीं सियासी, समाजी, सक़ाफ़ती, इल्मी ऐं अदबी प्रोग्राम अव्हां ताईं अवले जे बुनियाद ते पहुचाईंदा आहियूं। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। 24 कलाक नशर थींदड़ हिननि क़ौमी इदारनि खे अव्हां जे साथ, सहकार ऐं सहायता जी ज़रूरत आहे। अचो सुजाॻी जे हिन सफ़र में असांजा हथ मज़बूत करियो। ऐं हाणे प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में वर्क वरायूं था। पोरितनि लाइ जाखोड़ींदड़ नामियारे अॻुवाण कामरेड जाम साकी जे किताब फ़तह आख़िर अवाम जी थींदी जा। ही किताब जेको अदालती बयान ते मुश्तमिल आहे, हिन किताब जी अॼु असीं अवां जी ख़िदमत में पेश कंदासीं 24हीं ऐं आख़िरी क़िस्त। जाम साकी लिखे थो, क़ौमियतनि जो मसइलो न रुॻो जग मशहूरु पाकिस्तान वारे ठहराव में उभरियो आहे, जंहिंमें मुल्क लाइ वफ़ाक़ी ढांचो तजवीज़ कयो वियो आहे, पर उन पाकिस्तान जे ठहण खां वठी सियासत में तमामु अहम जॻह पए वालारी आहे। पाकिस्तान जी सरकारी ज़ुबान सूबनि में इख़्तियारनि जी विरछ, सूबाई ख़ुदि मुख़्तियारी ऐं बलूचिस्तान सूबे जे क़याम जा मसइला क़ौमियत जे मसइले सां लाॻापियल आहिनि ऐं उन्हनि मुल्की सियासत में फ़ैसिले कुन किरदारनि अदा पए कयो आहे। लियाक़त अली ख़ान इन करे आइन न ठाहे सघियो जो मुख़्तलिफ़ सूबनि में इख़्तियारनि ऐं असेंबली जे सीटुनि जे तइदाद में तकरार मौजूदु हो। मशरक़ी बंगाल में 1954 में मुतहदा मुहाज़ जी चूंड खटण खां पोइ वजूद में आयल फज़ुल हक़ जी वज़ारत खे डिसमिस कयो वियो। पेरिटी फार्मूला खे अमल में आणण लाइ ओलह पाकिस्तान जे सूबनि खे गॾे मथां 1 यूनिट मढ़ियो वियो, जेको नेठि अयूब ख़ान जी पुॼाणी वारनि ॾींहंनि वारे अवाम जे दबाव सबबु टोड़णो पियो ऐं सूबा ॿीहर बहाल कया विया। लियाक़त अली ख़ान खां पोइ बि आइन ठाहिण लाइ केतिरियूं कोशिशूं कयूं वियूं, पर मुख़्तलिफ़ सूबनि में इख़्तिलाफ़नि सबबु नाकाम वयूं। हिकु भेरे असेंबली खे ख़तमु कयो वियो ऐं आइन जो मसवदो तयारु करण वारे वज़ीर आज़म खे बंदूक जे ज़ोर ते लाथो वियो। नेठि जॾहिं मुल्क खे 1956 में हिकु आइन मिलियो ऐं आम चूंडनि जो प्रोग्राम रथियो वियो, तॾहिं फ़ौजी जनरल मुदाख़लत कई। उहे रुॻो ज़ाती इक़्तिदार जा बुखिया हुजनि हा त चूंडनि जो प्रोग्राम ख़तमु कनि हा ऐं आइन खे रुॻो मुअतल कनि हा, पर उन्हनि आइन खे फाड़े फिटो कयो। 1970 वारनि आम चूंडनि खां पोइ यहया ख़ान मुजीब सां अॻुवाट गुफ़्तगू करण लाइ ढाका वञी पहुतो, जंहिं लाइ खेसि को बि वाजिबी सबबु कोन हो, छाकाणि त हाणे असेंबली चूंडिजी चुकी हुई ऐं उनखे ई सभई मसइला हल करणा हुआ। यहया ख़ान ढाका वञण खां अॻु मुजीब खे हाणोको वज़ीर आज़म सॾियो हो, पर जॾहिं संस पुरस्रार गुफ़्तगू नाकाम थी त मुजीब खे रातो राति गद्दार सॾियो वियो ऐं फ़ौजी हमिलो शुरू कयो वियो। बिलाशक गुफ़्तगू जो बुनियादी मौज़ू इख़्तियारनि जी विरासत हो। 1 यूनिट टुटण खां पोइ न रुॻो साबिक़ लसानी सूबा बहाल कया विया, पर बलूचिस्तान जो नओं सूबो बि क़ाइमु कयो वियो। सो असांजी तारीख़ जो जाइज़ो साफ़ ज़ाहिर थो करे त पाकिस्तान में क़ौमी सुवाल केतिरो न अहम आहे ऐं सूबा रुॻो इख़्तियारनि यूनिट न पर सियासी ऐं ॿोलीवार यूनिट आहिनि। पाकिस्तान हिकु मुल्क आहे पर क़ौम न आहे। उहो घण क़ौमी मुल्क आहे। नैब हिन वाज़ह मौक़िफ़ जी पाबंद आहे। पीपी बि वोट हासिल करण लाइ तक़रीबन उन ॻाल्हि जो प्रचार कयो हो, पर उन गॾु मिस्टर भुट्टे मुजीब जी मुखालफ़त कुझु ॿियनि हल्कनि जे मुफ़ाद में कई। चूंडनि में उन्हनि पार्टियुनि खटियो जिन हिन मौज़ू ते थोरा या घणा कोल करार कया हुआ। पाकिस्तान में यकीनन लसानी यूनिट या हल्का आहिनि, पर मुल्क जी सलामती जो वास्तो संस क़ौमी या घण क़ौमी हुजण सां नाहे। दुनिया में केतिरा ई घण क़ौमी मुल्क मौजूदु आहिनि। हिकु क़ौम वारा मुल्क बि मौजूदु आहिनि, न रुॻो उहो पर अधु क़ौम वारा मुल्क बि मौजूदु आहिनि, पर उन करे संदन सलामती या तरक़ी ते को बि असरु न पियो आहे। असांजी मौजूदा हुकूमत जेका नज़रियाती तरह पाकिस्तान में हिक खां वधीक क़ौमनि जो वजूद बर्दाश्त करण लाइ तयारु न आहे, सा बि अमली ज़िंदगी में उन खां अखियूं पूरे न थी सघे।
मसलन केतिरनि ई मरकज़ी खातनि में खेसि कोटा जो असूल क़बूल करणो पियो आहे ऐं उहा सिंध सदियुनि खां जहिड़ा क़ौमी क़िस्म जा प्रोग्राम रोके नथी सघे। हिन में नैप जे आम रुझान जी नुमाइंदगी कई वई आहे, जंहिंमें नैप जा बाइख्तियार इदारा मीटिंग जी इजाज़त मिलण जी सूरत में हिन हवाले जे लिहाज़ खां का मुनासिब फेरफार करे सघनि था। जेसिताईं मुंहिंजी ज़ाती मौक़िफ़ जो तालुक़ु आहे सो उहो आहे त मुंहिंजी क़ौमियत सिंधी आहे, पर कोरट सॻोरी जे ग़ौर लाइ आउं रुॻो इहा ई सही सिधी ऐं सवली हक़ीक़त पेश कंदुसि त आउं 5000 सालनि खां सिंधी, 500 सालनि खां मुस्लमान ऐं 28 सालनि खां पाकिस्तानी आहियां। उन मां नतीजा कोरट सॻोरी पाण कढी सघे थी। गवर्नरनि जे बारे में छा चवां, वास्तेदार साहिब पाण ई को जवाबु ॾेई सघनि था। साॻी तरह बलूचिस्तान ऐं सरहद जे सूबाई हुकूमतनि जी मरकज़ी हुकूमत सां मुहाज़ आराई वारी पॉलिसी बाबति वास्तेदार दस्तावेज़ पढ़ण खां पोइ का राय ॾेई सघिजे थी। नैब हमेशह ॿियनि जमहूरी हक़नि वांगुरु क़ौमियतनि जे हक़नि लाइ जदोजहद कंदी पई रही आहे ऐं मुल्क जी तारीख़ साबित थी करे त जॾहिं बि आवाम जो काफ़ी दबाव मौजूदु पए रहियो आहे त आवाम खे कुझु हक़ मिलंदा रहिया आहिनि। ॿी सूरत में मुल्क खे टोड़ियो वियो पर हक़ न ॾिना विया। पर नैब कॾहिं बि बलूचिस्तान ऐं सरहद लाइ किन ख़ासि हक़नि जी घुर कान कई आहे, जीअं हवाले में अणसिधो इल्ज़ाम हयो वियो आहे। हिन फ़िक्रे में क़ौमनि जे हक़ ख़ुदि इरादत वारो सुवालु उथारियो वियो आहे, पर उन में वज़ाहत ऐं तारीफ़ जी ज़रूरत आहे। मुंहिंजी नज़र में हक़ ख़ुदि इरादत जी माना रज़ाकाराना तरह अवाम जो पंहिंजे आईंदे जे बारे में फ़ैसिलो करण जो हक़ आहे। बरतानवी साम्राजनि हिंदुस्तान जी अवाम खे हक़ ख़ुदि इरादत ॾिनो ऐं उहे ई इलाइक़ा पाकिस्तान में शामिलु थिया जिन पाण ईअं चाहियो थे। अलाए हक़ ख़ुदि इरादत जी माना छा आहे। हिते त रुॻो उहो मतिलबु थो निकिरे त हाणे पाकिस्तान जो अवाम पंहिंजे मुस्तक़बिल जे बारे में फ़ैसिलो करण में आज़ादु न आहे, न ई उहा वज़ाहत कई वई आहे त अवाम जो उहो जमहूरी हक़ कॾहिं खसियो वियो आहे। मूंखे ख़बर न आहे त नेशनल अवामी पार्टी जे चोटी जे अॻुवाणनि कॾहिं बलोच ऐं पठाण क़ौमियतनि लाइ हक़ ख़ुदि इरादत जे मक़सद जी वकालत कई आहे, पर जेकॾहिं कयाऊं त को ॾोह कोन कयाऊं, छाकाणि त उहे हक़ीक़ी जमहूरियत पसंदि आहिनि ऐं संदन ईमान आहे त अवाम खे पाण ई पंहिंजे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो करण जो इख़्तियार आहे। फ़िक्रो 10 हिन फ़िक्रे जी कूड़ी या ॿी तरह हुजण बाबति त वज़ीर आला अताउल्ला मेंगल या ॿिया वास्तेदारी तबसरो करे सघनि था, पर आऊं कोरट जो ध्यानु हिन जुमिले ॾांहुं छिकाइणु चाहियां थो। बलूचिस्तान पुलिस जे सरबराह जंहिं ग़ैर क़ानूनी हुकम मञण खां इनकार कयो तंहिंखे सबकदोश कयो वियो। उहो त कोरट तइ करे त कॾहिं खां पुलिस ऑफिसरनि खे इहो इख़्तियार ॾिनो वियो आहे त हूअ पंहिंजे बालादस्तनि जे हुकमनि जी क़ानूनी हुजण बाबति फ़ैसिला पाण कनि। कोरट उहा जांच बि करे त वफ़ाक़ी हुकूमत केतिरी ऐं कहिड़ी मुदाख़लत कई ऐं वास्तेदार पुलिस ऑफिसर सां उन्हनि हुकमनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी में ताउन कयो जेके मञणु हुन जो फ़र्ज़ु हो। कोरट उन बारे में जांच खां पोइ ॾोहारियुनि खे जोॻी सज़ा ॾे। फ़िक्रो 11 जुमिलो सिविल इंतिज़ामिया जी मदद लाइ हथियारबंद फ़ौज घुराई वई। हिते काफ़ी ॻाल्हियूं लिकायूं वियूं आहिनि, छाकाणि त इन में इहो चयल न आहे त हथियारबंद फ़ौजूं कंहिं घुरायूं। आया बलूचिस्तान हुकूमत घुरायूं या बलूचिस्तान में मौजूदु कंहिं ॿिए इख़्तियारी घुरायूं, जेका हूं त बलूचिस्तान हुकूमत जे हथ हुजणु घुरिजे हा। जेकॾहिं ईअं आहे त नैब जे अॻुवाणनि ख़िलाफ़ मुहाज़ आराई ऐं हथियारबंद बग़ावत जा इल्ज़ाम ख़ुदि बख़ुदि ख़तमु थी था वञनि। पर जेकॾहिं सूरत हाल ॿी तरह आहे त कोरट खे जांच करणु घुरिजे त आख़िर छा लिकाइण लाइ ग़लति बयानी खां कमु वरितो वियो आहे। फ़िक्रो 12 क़बाइली सरदार पंहिंजे क़बीले खे छा थो चवे, उन सां नैब जो को बि वास्तो न आहे। अलबत्त जेकॾहिं मिस्टर ख़ैरबख्श मरी बलूचिस्तान नैब जे सदर जी हैसियत सां कुझु चवे हा या नैब जी मीटिंग में का एतिराज़ जोॻी ॻाल्हि करे हा त पोइ नैब खे उन लाइ ज़िम्मेवार ठहिराए सघिजे हा। छाकाणि त ईअं चयल न आहे, तंहिं करे ही नुक़्तो ग़ैर मुतलिक़ आहे, सो उन खे हिन केस जो हिसो करे न सम्झणु घुरिजे। फ़िक्रो 13 फ़िक्रे 9 में इल्ज़ाम लॻायो वियो आहे त नैब जा अॻुवान वफ़ाक़ी हुकूमत सां मुहाज़ आराई जी तयारी करे रहिया हुआ, पर हिन फ़िक्रे 13 में जिते गवर्नरी ऐं बलूचिस्तान जी वज़ारत ख़तमु करण जो ज़िक्र कयल आहे, उन ते उन्हनि जे कंट्रोल हेठि इंतिज़ामी ढांचे तरफ़ां मज़ाहिमत बाबति हिकु अखर बि न आहे। उन मां साबित थिए थो त इल्ज़ाम बेबुनियाद आहे। फ़िक्रो 14 अलिफ़
इल्ज़ाम बेबुनियाद आहे। दर हक़ीक़त थियो ईअं जो बलूचिस्तान जो अवाम वफ़ाक़ी हुकूमत जे तरफ़ां बलूचिस्तान असेंबली जे चूंडियल हुकूमत जी बरतरफ़ी जी यकतरफ़ी ऐं गैर जमहूरी क़दम ख़िलाफ़ उथी खड़ो थियो। उन लाइ त को अवाम दुश्मनी संदन जाइज़ मौक़िफ़ जी मुखालफ़त करे सघंदो। इहो चवणु त बलूचिस्तान में फ़ौज बग़ावत खे दॿाइण लाइ मोकिली वई हुई हक़ीक़त जे ख़िलाफ़ु आहे। पहिरीं त वफ़ाक़ी हुकूमत ख़ुदि संसद चवण मुताबिक़ बलूचिस्तान में आम सिविल इंतज़ामिया जे ज़रिए सूरत हाल ते ज़ाब्तो रखी न सघे। तॾहिं खेसि अंदरूनी सियासी मसइलो हल करण लाइ फ़ौज घुराइणी पई। उन करे खेसि इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। ॿियो त हिन खां अॻु बांग्लादेश में सियासी मसइले हल करण लाइ फ़ौज घुराई वई हुई, जंहिं बिला शक व शुबे उहो साबित कयो त सियासी मसइला फ़ौज ज़रिए सां हल करण जी कोशिशि कई वई त मुल्क टुटी पवंदो। टियों त भुट्टो हुकूमत गासिब यहिया हुकूमत जी ग़लती तस्लीम कई हुई ऐं उन लाइ इंक्वायरी जो ऐलान करे यहिया ख़ान खे जेल उमाणियो हो। भांजे थो त उहो रुॻो दिलासो हो जेको आवाम खे मुतमइन करण लाइ ॾिनो वियो हो। पोइ जीअं सरकार खे साम्राजी ताउन हथियार ऐं ज़ुल्म करण जा नवां औज़ार मिलंदा विया, तीअं तीअं उहा वधीक खुली तरह यहिया ख़ान जे अवाम दुश्मन ऐं मुदे ख़ारिज पॉलिसियुनि ते कारबंद थींदी वई। यहिया ख़ान ते अञा केस न हलायो वियो आहे। हमदुर्रहमान कमीशन रिपोर्ट अञा अवाम जे अखियुनि खां ओझल आहे। बांग्लादेश जे दुखदायक वाक़िअनि जे शरीकनि खे पाकिस्तान जे अवाम सां हाल अहवाल करण जी इजाज़त न आहे। दर हक़ीक़त पाकिस्तान जे अवाम ख़िलाफ़ ॿीहर फ़ौज इस्तेमालु कई पई वञे ऐं नैब खे बि ॿीहर चिपियो पियो वञे। वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजा नक़ाब लाहे खुलायो यहिया ख़ान जे पॉलिसियुनि जी तस्दीक़ कई आहे। फ़िक्रो 15 इल्ज़ामनि जी तरदीद कजे थी। फ़िक्रो 16 अलिफ़ वफ़ाक़ी हुकूमत मुतज़ाद मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे। हिकु पासे इहा हिन ॻाल्हि ते ज़ोर थी ॾिए त नैब ऐं उन जा अॻुवान गद्दार ऐं मुल्की मुफ़ाद जे ख़िलाफ़ु कमु कंदड़ आहिनि, त ॿिए पासे वरी पाण उन्हनि मुल्क दुश्मननि सां गॾिजी कमु करण लाइ दाद बि वसूल करणु चाहे थी। उन मां साबित थिए थो त नैब ते बंदिश विझणु समेत वफ़ाक़ी हुकूमत जूं पॉलिसियूं असूलनि ते न पर साज़िशनि ते ॿधल आहिनि। हक़ीक़त में वफ़ाक़ी हुकूमत नैब जी मदद ऐं ताउन हथ करण लाइ इन करे मजबूर हुई त जीअं भुट्टो हुकूमत गासिब यहिया हुकूमत जी वारस हुजण वारी खोट पूरी करे क़ानूनी ऐं जाइज़ बणिजी सघे। उन लाइ उनखे नैब ऐं ॿियनि सियासी जमायतनि जी गॾियल राय ऐं ताउन जी ज़रूरत हुई। फ़िक्रो 17 इल्ज़ाम बेबुनियाद ऐं हथरादू आहे। अफ़गानिस्तान जे रद्द अमल लाइ नैब न पर वफ़ाक़ी हुकूमत ई आहे जेका सॼी दुनिया जी अवाम जी दुश्मन ऐं उन करे पाकिस्तान जी अवाम जी दुश्मन अमेरिका खां हिमायत तोड़े टपड़ टाड़ी जी मदद वठे थी। उन हिमायत ऐं हथियारनि जी मदद जे नतीजे में पाकिस्तान जी अवाम जे ख़िलाफ़ ॿ दफ़ा फ़ौजी कार्रवाई थी चुकी आहे। हक़ीक़त इहा आहे त जीअं ई वज़ीर अज़म अमेरिका खां हथियारनि जी मदद ऐं जमहूरी ताक़तनि ख़िलाफ़ु हिमायत जी यकीन दहानी हासिल करे मोटियो त यकदम नैब ते बंदिश विझी पाकिस्तान जी अवाम ख़िलाफ़ु साज़िशूं शुरू करे छॾियाईं। फ़िक्रो 18 ऐं 19 गैर मुतलिक़ आहिनि। फ़िक्रो 20 आऊं पार्टी जी मंज़ूरी जी तरदीद थो करियां, बाक़ी हिसो गैर मुतलिक़ आहे। फ़िक्रो 21 गैर मुतलिक़ आहे। फ़िक्रो 22 जो इल्ज़ाम बेबुनियाद ऐं हथरादू आहे। उहो अञा हाणे साबित थियणो आहे त हयात मोहम्मद ख़ान शेरपाऊ खे कंहिं मारियो। हुकूमत ख़ुदि हिकु मुखिया मुलज़िम निसार खे ॻोल्हे रही आहे जेको PP वर्कर आहे, पर जेकॾहिं सरकारी धुर सां तालुक़ु हुजण जे करे उन जी जवाबदारी नैब ते विधी थी वञे त पोइ साॻी मंतक़ मूजिबि लातइदाद मुख़ालफ़नि जे सियासी क़त्ल ऐं ख़ान अब्दुल वली ख़ान ते क़ातिलाणे हमलनि जे जवाबदार बि हुकूमत आहे। फ़िक्रो 23 ते तॾहिं राय ॾेई थी सघिजे जॾहिं मुतलिक़ ज़मीमा ऐं दस्तावेज़ साम्हूं मौजूदु हुजनि, पर उहा राय बि आख़िरी तेसिताईं नथी चई सघिजे जेसिताईं इहा ख़बर पवे त आया हुकूमत अज़ाब ॾियण जा जदीद औज़ार इस्तेमालु कया आहिनि या न। उहा ॻाल्हि यादि रखणु घुरिजे त भुट्टो हुकूमत इक़्तिदार में अचणु शर्त अमेरिका खां अज़ाब ॾियण जा जदीद औज़ार घुराया हुआ। हुकूमत वटि अहिड़नि औज़ारनि जे हूंदे कंहिं बि क़बूलियत खे का क़ानूनी हैसियत नथी ॾेई सघिजे। फ़िक्रो 24 हिन ते कंहिं बि राय जी ज़रूरत न आहे। बुनियाद फ़िक्रो 1 अलिफ़ इहो दुरुस्त आहे त पाकिस्तान अवाम जी जमहूरीअ ख़ासि जे ज़रिए ई वजूद में आयो, पर इहा ॻाल्हि बि साफ़ आहे त पाकिस्तान
रही बि रुॻो अवाम जे रज़ाकाराणे ख़्वाहिश सां ई सघे थो। पाकिस्तान जो हक़ीक़ी बुनियादु पाकिस्तान जी अवाम जे रज़ाकाराणा ॿधी आहे। जेकॾहिं हिकु या किन क़ौमियतनि खे संदन क़ौमी ऐं जमहूरी हक़नि ॾियण खां इनकार कयो वियो, संदन ॿोलियूं ऐं सक़ाफ़तूं दॿायूं वियूं, उन्हनि खे फुरियो ऐं लुटियो वियो, संदन बेइज़्ती कई वई या ॿिए दर्जे जो शहरी बणायो वियो, खेनि इक़्तिदार वापार ऐं नौकरियुनि में मुनासिबु हिसो न ॾिनो वियो, मतिलबु त खेनि ग़ुलाम थी रहण या जुदा थियण ते मजबूर कयो वियो, त उहे अवेर सवेर बांग्लादेश वारो रस्तो इख़्तियार कंदियूं। मसलन नज़रिया पाकिस्तान जे बारे में केतिरी बि ख़ूबसूरत गुफ़्तगू बलूचिस्तान जी अवाम जे नज़रनि में वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां बलूचिस्तान जे जमहूरी हुकूमत जी बरतरफ़ी खे जाइज़ ठहिराए न सघंदी। जहिड़ी रीति उहा बांग्लादेश जी अवाम खे उहो सम्झाइण में नाकाम रही त यहिया हुकूमत अक्सरती पार्टी अवामी लीग खे हुकूमत न ॾेई ऐं फ़ौजी कार्रवाई करे का इस्लाम जी ख़िदमत कई आहे, साॻी तरह सिंध जे अवाम खे यकीनन इन ॻाल्हि ते तशवीश आहे त सिंध जी पुलिस में सिंध खां ॿाहिरियां माण्हू छो था भर्ती कया वञनि, या छो सिंधियुनि ऐं बलोचनि खे फ़ौज में नथो भर्ती कयो वञे ऐं सोचे उन मां नतीजा कढंदा। बुनियादी फ़िक्रो ॿ, अञा ताईं पाकिस्तान जे वजूद सालिमत ऐं इक़्तिदार आला खे बर्दाश्त न करण वारे इल्ज़ाम जी आउं सख़्ती सां तरदीद थो करियां। नैप जा के अॻवान ऐं ख़ुदि नैप साॻी शइ कोन आहिनि, छाकाणि त नैप हिकु वसीअ जमायत आहे। बहरहाल जेकॾहिं नैप जे किन अॻवाननि आज़ादी जी जदोजहद वारे अरसे में हिंदुस्तानी क़ौमियत जी हिमायत कई त कंहिं बि क़ानून मूजिबि को ॾोह कोन कयाऊं। वफ़ाक़ी हुकूमत गासिब यहिया हुकूमत जी पैरवी कंदे पंहिंजी मर्ज़ी सां कॾहिं कंहिं फ़र्द खे त कॾहिं कंहिं जमायत खे गद्दार ऐं मुल्क दुश्मन सॾणु शुरू कयो आहे। मुजीबुर रहमान खे हिकिड़े ॾींहुं आईंदे जो वज़ीर अज़म सॾियो वियो त वरी ॿिनि ॾींहंनि अंदरि गद्दार कोठियो वियो। वफ़ाक़ी हुकूमत हिकु फ़िक्रे में हाम थी हणे त हुन आइन ठाहिण में नैप जो ताउन हासिलु कयो। वरी ॿिए फ़िक्रे में चवे थी त नैप पाकिस्तान दुश्मन आहे। बुनियादी फ़िक्रो 3, हिन बारे में महिरबानी करे हिन बयान जो फ़िक्रो 14 इज़ाफ़े सां मुलाहिज़ा कंदा त क़ौमी यकजहती बेमाना इस्तिलाह आहे, छाकाणि त यकजहती खां सवाइ का क़ौम थी नथी सघे। उनखां सवाइ नैप पाकिस्तान जी यकजहती खे बि तकरार जो मौज़ू बणायो ई कोन्हे। फ़िक्रो 4, हिन फ़िक्रे में लॻायल इल्ज़ाम कूड़ो ऐं बेबुनियाद आहे। पाकिस्तान जी दुश्मन ताक़त खां जेका बि टपड़ टाड़ी जी मदद मुल्क में अचे थी, उहा ख़ुदि वफ़ाक़ी हुकूमती वसूल करे थी। बुनियादी फ़िक्रो 5, हिन फ़िक्रे में लॻायल इल्ज़ाम कूड़ो ऐं बेबुनियाद आहे। मुल्क जी सियासत में तशदुद हुक्मरान पार्टी दाख़िल कयो आहे ऐं उहा ई सॼे मुल्क में लाक़ानूनियत जो सरचश्मो आहे। सियासी मुखालफ़नि जे क़त्ल खां सवाइ उहो पाकिस्तान जो वज़ीर आज़म आहे जेको PP सां वास्तो रखे थो, जंहिं खुलियो खुलायो एतिरो रत वहाइण जी धमकी ॾिनी हुई जंहिं ते जबल बि रूंदा। नैप आइन में मौजूदु केतिरनि ई कलमनि जी मुखालिफ़ आहे, ख़ुसूसन अवाम जे इक़्तिदार आला, मुल्क जे सेक्युलर ग़ैर फ़िरके वाराणे किरदार ऐं सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जे बारे में, जंहिं करे नैप अॼु ताईं क़ौमी असेंबली में संसद मेंबरनि जे वोट करण जी तस्दीक़ न कई आहे। पर नैप आइन में तरमीम करण लाइ अवाम जी जदोजहद में ईमान रखे थी, न आइन जो तख़्तो ऊंधो करण में। बुनियादी फ़िक्रो 6, उहो इल्ज़ाम नैप जे ख़िलाफ़ त बेबुनियाद आहे, पर साॻियो इल्ज़ाम भुट्टे ऐं हुक्मरान पार्टी ख़िलाफ़ बिल्कुलु साबित थिए थो। महिरबानी करे हिन बयान जो फ़िक्रो 14 मुलाहिज़ा कंदा, उन में इज़ाफ़े तौरु 2 मिसाल पेश कजनि था। 23 मार्च ते जॾहिं मुतहदा जमहूरी मुहाज़ जो पहिरियों जलसो लियाकत बाग रावलपिंडी में थियो हो त मसवाड़ी ऐं सिख्या ॾिनल सरकारी गुंडनि जलसे ते हमिलो कयो, फायरिंग कई ऐं सूबे सरहद जी कुंड कुड़छ खां आयल पठाण जी बेइज़्ती कई वई। तंहिं करे उहे पठाण नफ़रत जो ई पैगाम खणी वापसि घरनि ॾांहुं विया। आइन में उहो मंज़ूर करण खां पोइ त को बि सूबो सरकारी ज़ुबान सां गॾु सूबाई ॿोली बि इख़्तियार करे सघे थो। PP ऐं हुकूमत सिंध जे अॻवाननि सिंधी खे सिंध जी वाहिद ॿोली ठहिराइण जो दिलासो ॾेई असेंबली में हिकु ठहिराउ बि बहाल कयो। पर जीअं त हक़ीक़त में अहिड़ो को बि नेक इरादो कोन हो, सो उन मां रुॻो सिंध जी आवाम जे मुख़्तलिफ़ हिसनि खे वेढ़ाइण लाइ मदद वरिती वई ऐं सिंध जो आवाम हिन मसइले ते पाण में विढ़ी विरहाइजी वियो। तॾहिं सरकार वज़ाहत कई त सिंधी खे उर्दू सां गॾु इख़्तियार कयो पियो वञे। उन ॻाल्हि मां ज़ाहिर आहे त सिंधियुनि में इश्तियाल पैदा कयो वियो
ऐं माण्हुनि हुकूमत जे सॼी अटकलबाज़ी खे सम्झी वरितो हो। उन मां ज़ाहिर आहे त सिंध में पीपी अॻुवाणनि अवाम जे हिक हिसे खे ॿिए हिसे सां विढ़ाइण जी मकरूह साज़िश कई, जंहिंजे नतीजे में केतिरियूं ई जानियूं ज़ाया थियूं। बुनियादी फ़िक्रो सत, इल्ज़ाम कूड़ो ऐं बेबुनियाद आहे। बुनियाद फ़िक्रो 8, आउं हिन इल्ज़ाम जी सख़्ती सां तरदीद थो करियां। फ़िक्रो 9, आउं इल्ज़ाम जी तरदीद थो करियां दर हक़ीक़त इहा वफ़ाक़ी हुकूमत ऐं हुक्मरान जमायत आहिनि जेके अवाम खे दॿाइण लाइ मुल्क जे रियासती इदारनि खे इस्तेमालु करे रहिया आहिनि। आउं हवाले जा ज़मीमा ऐं दस्तावेज़ ॾिसण ऐं नैब जे हिन बारे में बाक़ाइदे मौक़िफ़ इख़्तियार करण खां पोइ हिन तहरीरी बयान में तरमीम या फेरफार करण जो हक़ महफ़ूज़ रखां थो। आउं कोर्ट जे आॾो रूबरू पेश थियण जी इजाज़त लाइ अर्ज़ु करियां थो, पर कोर्ट जो ध्यानु हिन हक़ीक़त ॾांहुं छिकाइणु चाहियां थो त वफ़ाक़ी हुकूमत ऐं उन जा अवाम दुश्मन इदारा मूंखे मौक़ो मिलण शर्त क़त्ल कराइणु चाहिनि था। उन करे गुज़ारिश आहे त कोर्ट सॻोरी रूबरू घुराइण जो अर्ज़ु क़बूलु करे ऐं मूंखे तहफ़ुज़ ऐं सलामती जी ख़ातिरी ॾियारे त जीअं आउं कोर्ट में हाज़ुरु थी सघां। मथे फ़िक्रे में ॼाणायल सबबनि करे आउं कोर्ट सॻोरी खे पंहिंजी एड्रेस नथो ॾेई सघां। उन करे मुंहिंजी तजवीज़ आहे त कोर्ट मूंसां राबितो क़ाइमु करणु चाहे त रोज़ाना जंग कराची में मुंहिंजे नाले नोटिस शाया कराए। आउं वाइदो थो करियां त कोर्ट सॻोरी तरफ़ां मथे रीत ॾिनल कंहिं बि हिदायत ते अमल कंदुसि। मई 1975। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं सारी सभु जमार पोरितन लाइ जाखोड़ींदड़ नाम्यारे अॻुवाण कामरेड जाम साकी जे किताब फ़तह आख़िर अवाम जी थींदी जी आख़िरी क़िस्त। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। प्रोग्राम साण आउं अव्हां जो मेज़बान हबीब लगारी। अवी ॿुधी रहिया आहियो दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जुमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि, जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ु उथारियो वेंदो आहे। इल्मु अदब, सियासी, समाजी ऐं सक़ाफ़ती सरगर्मियुनि खे असीं अवली जे बुनियाद ते नशर कंदा आहियूं। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। 24 कलाक नशर थींदड़ हिननि क़ौमी इदारनि खे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। सुजाॻी जे सफ़र में अचो, असां सां हमक़दम बणिजो। असीं पंहिंजा प्रोग्राम यूट्यूब ऐं फेसबुक वसीले बि अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। असांजा पहुतल प्रोग्राम अव्हीं पंहिंजनि ॿिनि दोस्तनि ताईं बि पहुचायो त जीअं सुजाॻी वारो हीउ सफ़र अञा बि सघारो बणिजी सघे। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में हाणे वर्क वरायूं था जग मशहूरु किताब सिंधू जूं सल्तनतूं जा। हीअ किताब जंहिंजी लेखिका आहे इलाइस अलबेनिया ऐं हिन किताब जो सिंधी तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुख़ारी। हीअ किताब दर हक़ीक़त सिंधू दरिया जी कहाणी ते मुश्तमिल आहे। अॼु असीं अवां जी ख़िदमत में हिन किताब जी पेश करे रहिया आहियूं 58वीं क़िस्त। मोहन जो दड़ो जंहिंखे सिम कलर खाई ख़तमु करे रही आहे। आउं पहिरियों भेरो जॾहिं मोहन जो दड़ो ॾिसणु आई हुअसि त मुंहिंजो ख़्यालु हो त हिते बि मूंखे बेढंगे क़िस्म जो ग़ैर इस्लामी कल्चर नज़र ईंदो। नाचणनि जूं मूर्तियूं तमामु घटि कंहिं आला तबिके जे माण्हू जे घर में नज़र अचनि थियूं। अहिड़ी नाचणी जंहिंखे रुॻो चूड़ियूं पातल आहिनि ऐं परदो बि नथी करे, अहिड़ी मूर्ति घरनि में केरु रखे। हिते आम तौरु हिन क़दीम विरसे खे नज़रअंदाज़ करण जी रिवायत आम आहे। केर बि उन में का बि दिलचस्पी नथो वठे। देसी कपिड़े, थांवनि ऐं ॿिनि शयुनि जे बुनियाद ते पाकिस्तान में तबक़ाती विरछ मौजूदु आहे। पर जॾहिं आउं मोहन जो दड़ो पहुतसि त मूंखे उहा राय बदिलाइणी पई। मुंहिंजो गाइड हिकु मौज़न हो। हुन वॾे फ़ख़्र सां मूंखे ॿुधायो, हे ॾिस, हीअ घर 2 माड़ आहे। जॾहिं उहो क़दीम घर 2 माड़ आहे, पर हूअ हिकु झूपड़ी में रहे थो। हुन क़दीम शहर जे कुशादनि घटियुनि कुशादनि घरनि, खूहनि ऐं गुसल खाननि जे भरमा लंघंदे मूंखे बि एतिरी हैरत थी जेतिरी हिन शहर जी खुटाई कंदड़ क़दीम आसारनि जे माहिरनि खे 1920 में थी हूंदी। शाम थी रही हुई ऐं असांजा डिघा पाछा 3000 काफ़ मीम जे सिरनि ते पइजी रहिया हुआ। हिते जी सॼी जिदत रुॻो हिकु मस्जिद आहे जेका ताज़ो ठहिराई वई आहे।
हीउ उहो क़दीम शहरु आहे जेको माज़ी में कपह जे वापार जे हवाले सां शोहरत रखंदो हो। दरियाहनि जे किनारनि ते मौजूदु समूरियुनि तहज़ीबनि वांगुरु मोहन जे दड़े ऐं हड़पा जे रहवासियुनि बि ॿोॾ खां बचाव जो फ़न सिखण जे करे वधीक दौलत हासिल कई हुई। सिरनि जे लाइ हिननि उन मिटी खे कुतब आंदो जेका लट जी सूरत में दरिया पाणी सां गॾु जबलनि तां खणी आयो हो। हिननि 7000 काफ़ मीम खां ज़राए जो हुनर सिखी वरितो हो। उहो हुनर विच ओभर खां आयल कणिक ऐं जौ जे करे आयो। हुननि मुख़्तलिफ़ ॿूटा घर में लॻाइण सिखिया, तिर ऐं तूरियूं बि पोखणु सिखी वरितियूं हुयूं। उन में बि का घणी हक़ीक़त नज़र नथी अचे त सिंध में खजी जा वण मोहम्मद बिन क़ासिम जे 711 ईस्वी में सिंध पहुचण खां पोइ आया, जॾहिं त सिंध जी खजीअ 5000 काफ़ मीम आगाटी आहे। बुबुर ऐं निम जे वणनि वारियूं मोहरूं बि मोहन जे दड़े मां हथु आयूं आहिनि। अहिड़ी तरह बुबुर जो वण बि एतिरो ई क़दीम आहे ऐं अॼुकल्ह हिंदुस्तान में उन वण जी पूॼा कई वञे थी। सिंधु जे रहवासियुनि कपह जो फसल पोखण में बि कामयाबी हासिल करे वरिती हुई ऐं उन जे करे हूअ जल्द सुखिया सताबा बणिजी विया। हूअ मेसोपोटेमिया ऐं मिस्र ताईं सिंध जो कपिड़ो खणी वेंदा हुआ। सिंधियुनि जो चवणु आहे त मिस्र जा फ़िरौन सिंध जे कपिड़े जो लिबास पाईंदा हुआ। उन खां सदियूं पोइ बाबल वासियुनि बि सिंध जे कपिड़े लाइ सिंधु जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो। यूनानियुनि बि सिंधून जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे। अॼु बि कपह सिंध खां वॾे मिक़दार में ॾिसावर मोकिली वञे थी। मोहन जे दड़े जे रहवासियुनि जी सभ खां वॾी कामयाबी ॿेड़ी हुई। हुननि ॿेड़ी न रुॻो ठाहिणु सिखी वरिती हुई पर उनखे जिदत बि ॾिनी। मोहन जे दड़े ऐं हड़पा जा शहर अच वञ जे वसीलनि में इनकलाब अचण जे करे अॾण मुमकिन बणिजी सघिया। जीअं ई हुननि ॿेड़ियूं ठाहिण जे फ़न में महारत हासिल कई ऐं दरिया जे इस्तेमाल जो तरीक़ो सिखियो त हुननि लाइ ॾिसावर वापार जूं नयूं राहूं खुली पियूं। कुझु पाकिस्तानियुनि जो अॼु बि इहो ख़्यालु आहे त मोहन जो दड़ो असल में मुहाणनि जो दड़ो आहे, यानी ॿेड़ियुनि ते रहंदड़ माण्हुनि जो दड़ो। सिंध में 19वीं सदी में रेलगाॾी जे अचण खां अॻु में दरियाहनि खे वापार जे मामले में करंघे जी हॾी जी हैसियत हासिल हुई। ॿेड़ियुनि रस्ते शहरनि ऐं ॻोठनि जो ॻांढापो हूंदो हो। सिंधु माथिरी जी कपह जी पैदावार ते हिकु हटी जा नाक़ाबिले तरदीद सबूत मोहरनि जी सूरत में मौजूदु आहिनि। अहिड़ियूं मोहरूं मेसोपोटेमिया जे इलाइक़नि मां बि मिलियूं आहिनि। मेसोपोटेमिया जे क़दीम आसारनि जे वेझो अहिड़नि माण्हुनि जी हिकु वसंदी जा आसार बि मिलिया आहिनि जिन खे मेलूहा चयो वेंदो हो। उहे मेलूहा हिकु सिंधु माथिरी सां तालुक़ु रखंदा हुआ। उन जी चिटी वज़ाहत न थी सघी आहे। उहो मुमकिन आहे त उहे माण्हू उते सिंध मां शयूं आणे विकिणंदा हुजनि ऐं पोइ उते ई रही पिया हुजनि। हिकु नज़रियो इहो बि आहे त उहे माण्हू उतां कणिक गॾु करे सिंध ॾांहुं मोकिलींदा हुआ। वॾा घर ऐं मज़बूत गुदाम ॾियण लाइ सिंध वासियुनि खे मज़बूत ऐं डिघे काठ जी ज़रूरत हुई। अहिड़ा वण रुॻो उतां हुन इलाइक़नि में थी सघिया थे जिते बरसाति तमामु घणी पवंदी हुजे। सनूबर जो काठ सिंध वासियुनि लाइ बि एतिरी अहमियत रखंदो हो जेतिरी फरात नदी जे किनारे ते बादशाह गुल गामश लाइ रखंदो हो, जंहिंजे बारे में चयो वञे थो त हूअ हिकु भेरे उन्हनि जाबलू इलाइक़नि में आयो हो ऐं सनूबर जे वणनि में हिकु ख़ौफ़नाक बला बि मारी हुआ। सभ खां वेझा ऐं बहितरीनु सनूबर जा वण हिमालय में ई हुआ। उन करे सिंधु नदी ऐं उनखे भरींदड़ नदियुनि जे तमामु घणी अहमियत हुई। उहो काठ हिफ़ाज़ सां आणे चनाब नदी जे उतर तरफ़ मांडा शहर अॾियो वियो। हड़पा खां श्रीनगर ताईं जे सफ़र विच में हिकु शहरु अचे थो जंहिंजो नालो मांडा आहे। मांडा हिकु अहिड़ी वसंदी हुई जंहिंजो असल मक़सदु वापारु हो। मांडा पाकिस्तान जी सरहद लॻ भारतीय इलाइक़े में आहे। उहो बि अॼु हिकु फ़ौजी शहरु आहे। सरहद जे वेझो हुजण ऐं जंगी लिहाज़ खां अहमियत हुजण जे करे उते सियाहत खे घणो वधणु न ॾिनो वियो आहे। अॼुकल्ह घणे गाह जे करे उनखे ॻोल्हणु ॾुखियो आहे। 18वीं सदी ईस्वी में हिकु किलो 3000 काफ़मीम जे क़दीम शहर जे मथां आॾियो वियो। उन खां पोइ बाक़ी इलाइक़े खे पुलिस ऐं हुकूमत पंहिंजे तहवील में वठी छॾियो हो। किले अंदरि आर्कियालॉजी खाते जी आफ़ीस असल में पुराणनि फाइलनि जो क़ब्रिस्तान आहे। आउं किले जे हिकु मोर्चे में बीही हेठि दरिया जो निज़ारो कंदी रहियसि। दरिया मां हिकु ॿेड़ी अची रही हुई जंहिंमें 12 मुसाफ़िर सवार हुआ। हूअ असल में यात्री हुआ।
जेके किले जे भरिसां काली जे मंदर जी यात्रा लाइ अची रहिया हुआ। ॿेड़ी जीअं किनारे ते पहुती त पाणी जे दॿाउ ते फिरी वई। मोहन जे दड़े ऐं हड़पा खां त हींअर दरिया परे थी वियो आहे, पर हिते मांडा वटि जनाब अॼु बि पंहिंजो क़दीम वहिकिरो बरक़रार रखियो अचे। पहिरियों भेरो मूं पंहिंजे अखियुनि सां दरिया जे किनारे मौजूदु शहरनि जी अहमियत जो पाण मुशाहिदो कयो। क़दीम आसारनि जा माहिर उन ते मुतफ़िक़ आहिनि त मांडा जो पंहिंजो वापारी मर्कज़ बुरज़ा होम आहे, जेको कश्मीर वादी जे उत्तर में मांडा 100 किलोमीटर परे आहे। जम्मू खां श्रीनगर ताईं हिकु जीप 10 कलाक वठे थी। चेड़ ऐं चिलगोज़े जे वरनि वणनि मां हिकु ॾींहं जी चाढ़ी चढ़ण खां पोइ जीप हिकु अहिड़ी वादी जे किनारनि ते पहुचे थी जिते कश्मीर जी वादी पोपट जे पखियुनि वांगुरु खुली पवे थी। ॼण त कंहिं ख़ाकी रंग जे जबल ते को रंगीन पोपट पर खोले वेठल हुजे। उहा वादी असल में कश्मीर जी उहा असल सूंह आहे जेका उनखे जन्नत नज़ीर बणाए थी, पर अॼुकल्ह ख़ौफ़ में वरतल आहे। उहा वादी हिकु तरफ़ वेढ़ाकनि जो ख़तरो त ॿिए तरफ़ हर खेट ऐं बाग जे किनारे बीठल हिंदुस्तानी फ़ौजी आहिनि जेके कंहिं ॾिनल कांग वांगुरु बसि उॾण लाइ आता नज़र अचनि था। कश्मीर खे पाकिस्तान ऐं भारत जो बारूद मुकमिल तबाह त न करे सघियो आहे, पर उनखे तबाही जे किनारे ते ज़रूरु पहुचाए छॾियो आहे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं किताब सिंधु जूं सल्तनतूं जी 58 क़िस्त। इन ते ई प्रोग्राम कुझु वर्क किताब मां जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए जन। सिंधु मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंधु मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंधु मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।